खाई रिपोर्ट मैडम हाजरा बलोच खिप्रो NA 209 ऐं PSA के तली खिप्रो ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे नामज़द उम्मीदवार शाज़िया अतामरी ऐं अली हसन इंगोर जो सांगड़ ऐं खिप्रो तालकनि जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में चूंड मुहिम जे सिलसिले में कार्डनर मीटिंग इनके ख़िताब कंदे चयो, इंशाअल्लाह कामयाबी माणे हर सहूलत अवाम जे दर ते पहुचाईंदासूं। शाज़िया मरी चयो त असांजी चूंड मुहिम दौरान कार्डनर मीटिंगनि में माण्हुनि जो तादाद मुख़ालिफ़नि जे जलसनि खां वधीक आहे, छो त असां अवाम जी ख़िदमत कई आहे। मूं पंहिंजे 18 महीननि जी वज़ारत ऐं सांगड़ ज़िले में समय समाजी तंज़ीमुनि खे मोकिलियो ऐं सरकारी स्कीमुनि ज़रिए जेकी मूं पंहिंजे 18 महीननि अंदरि रिकॉर्ड कम कया आहिनि, इहे कम असांजा मुख़ालिफ़ 18 सालनि में बि न करे सघंदा। हिन चयो त खिप्रो जी अवाम हमेशह मूंखे इज़त ॾिनी आहे। इंशाअल्लाह मां बि वाइदो करियां थी त अव्हां खे मायूस न कंदसि ऐं अव्हां जी अॻ खां वधीक ख़िदमत कंदसि। बिलावल भुट्टो ज़रदारी जी चूंड मंशूर जा नतीजा हिते बि मिलंदा। कारकुन दिलि जाइ कनि। पीपल्स पार्टी कॾहिं बि खेनि अकेलो न छॾींदी। तालीम, सिहत ऐं रोडनि जी तामीर सां गॾु रोज़गार जा मौक़ा पैदा कंदासीं त जीअं ग़ुर्बत जो ख़ात्मो थी सघे। मज़दूर, हारी ऐं ग़रीब अवाम हमेशह पीपल्स पार्टीअ जा हामी रहिया आहिनि ऐं मां वाइदो थी कयां कॾहिं बि उन्हनि खे मायूस न कंदसि। गोठ की सावंत संदराणी तकरार। संदराणी बिरादरी जो सावंत बिरादरी जे गोठ ते हमिलो कनकोट वासी महिमान थी आयल हिकु पुलिस एहलकार शेर मोहम्मद मलिक नसीब मलिक शेर मोहम्मद संदराणी फोत थी विया आहिनि, जॾहिं त फोतिन जो अंग छटी वियो, जॾहिं त मीरपुर माथेलो जो DHQ अस्पताल में 2 ज़ख़्मी पिणु आंदा विया आहिनि, जिन जो इलाज पिणु हलंदड़ आहे। पीपल्स पार्टी अॻवान ऐं नामज़द उम्मीदवार PA इम्तियाज़ अहमद शेख शहरियार मेयर साहब, जिन सां शिकारपुर जे मौजूद शख़्सियत सियासी, समाजी ऐं बहादुर हिम्मत वारो नौजवान जनाब आशिक अली सूमरो ऐं पूरी बिरादरी समेत ऐं मुहल्ले जे मुख़्तलिफ़ ज़ातियुनि जे माण्हुनि समेत ऐं हज़ारनि जी तादाद में शरीक थी करे मोहतरम जनाब इम्तियाज़ अहमद शेख साहब खे वोट ॾियण ऐं ॾियारण जी पक न ॾिनी जी अॻाणी में सूमरा, बंगलाणी, संजराणी, जखरा, मामण, जूड़जा ऐं ॿियनि बिरादरियुनि जे चङनि मुड़सनि मौजूदगीअ में शमूलियत ऐं भरपूर इलेक्शन मुहिम जो हिसो वठण जो ऐलान कयो आहे। उन्हनि दोस्तनि में आशिक अली सूमरो, उस्ताद बहादुर सूमरो, फ़हीम सूमरो, डॉक्टर जहांगीर शेख, वली मोहम्मद सूमरो ऐं ॿिया शामिल आहिनि। खानपुर में रिपोर्ट अब्दुल वहीद गडानी। PSBA खानगढ़ ऐं NA 199 घोट की खानगढ़ जी चूंड मुहिम जे सिलसिले में खानपुर महर जे 5 गली चौक में वॾो सियासी जलसो। चीफ सरदार मोहम्मद बख्श खान महर ऐं हाजी खान महर जे ख़िताब 8 फरवरी ते अवाम पारां तीर ते ठपो हणी सरदार मोहम्मद बख्श खान महर ऐं अली गौर खान महर खे कामयाब करण जो वचन। ख़बर मूजिब PSBA खानगढ़ जे PP उम्मीदवार सरदार मोहम्मद बख्श खान महर ऐं NA 199 घोट की खानगढ़ जे उम्मीदवार सरदार अली गौर खान महर जी चूंड मुहिम जे सिलसिले में खानपुर महर जी 5 गली चौक में PP पारां वॾो सियासी जलसो कयो। जलसे में खानपुर महर ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ इलाक़नि मां वॾे अंग में हज़ारे माण्हुनि शिरकत कई। जलसे के खिताब कंदे सरदार मोहम्मद बख्श खान महर चयो, असांजो महर ख़ानदान हिकु आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मुस्तक़बिल जो वज़ीर आज़म हूंदो। सरदार मोहम्मद बख्श खान महर चयो त असां महर ख़ानदान जी सियासत पंहिंजी अवाम जी ख़िदमत लाइ आहे। कामयाब थी नौजवाननि खे रोज़गार ॾींदासीं। 8 फरवरी ते अवाम मूंखे ऐं सरदार अली गौर खान महर खे तीर ते ठपो हणी कामयाब करे। जलसे खे ख़िताब कंदे हाजी खान महर चयो त असांजे ख़ानदान हमेशह पंहिंजे अवाम जी ख़िदमत कई आहे। तकरीबन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई। पाकिस्तान तहरीक इंसाफ पारां NA 208 जे उम्मीदवार गुल मोहम्मद रिन तालके सकरन जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जो दौरो कयो, जिन में रसूल बख्श मकरानी, हबीबुल्ला मकरानी, मोहम्मद असलम रिन ऐं मीर जान मकरानी शामिल हुआ। जॾहिं त ॻोठनि में पहुचण वक़्तु ॻोठणनि पारां जुलूस ते गुलनि जी वर्खा करे आजिया कई वई। उन मौक़े ते गुल मोहम्मद रिन ॻाल्हाईंदे चयो त असीं शुक्रगुज़ार आहियूं जो अव्हां इमरान ख़ान जो पैगाम ॿुधण ऐं PTI जी उम्मीदवारनि खे कामयाब करण जूं कोशिशूं करे रहिया आहियो। हिन चयो त इंशाअल्लाह 8 फरवरी ते सकरन, नवाब शाह ऐं सिंध समेत पूरे मुल्क में इमरान ख़ान जा नामज़द उम्मीदवार कामयाबियूं माणींदा, पर उहो तॾहिं मुमकिन थींदो जॾहिं अव्हां इमरान ख़ान पारां नामज़द कयल उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाब कंदा। उन मौक़े ते फ़हीम खान पाई, इक़बाल अहमद रिन, मोहम्मद खान ख़ासकली, ग़ुलाम मुस्तफ़ा जलालानी, नज़ीर हुसैन रिन, अमीर गुल रिन, कामिल खान रिन, अब्दुल गनी राहिमो ऐं अब्दुल गनी मक्सी समेत PTI जा वर्कर पिणु मौजूदु हुया। खैरपुर रिपोर्ट सगीर शेख अगोणो MNA। डॉक्टर नफीसा शाह जिलानी जी सालगिरह तकरीब जिलानी हाउस खैरपुर में बाबर इनाम समंग जी मेज़बानी हेठि थी गुज़री। तकरीब में नाडी विंग अगवान रेलू मल, लेडीज़ विंग अगवान राबेल गुल फलकोटो, अब्दुल कयूम सोलंगी, रेवो मल, मोहम्मद अमीन भुट्टो, वसीम मैतलो, आसिफ हयात राजपूत, लाला अनवर पठान, मीर गफ़ार सागर, दीदार भुट्टो, साफ़ी शाहिद, नवाज सियाल समेत ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। सालगिरह तकरीब खे ख़िताब कंदे चयो त खैरपुर में गुज़िरियल 2 ॾहाकनि खां वधीक अरसे खां खैरपुर जी अवाम जी ख़िदमत करे अवाम जे दिलनि में समाइजी वई आहे।
हिननि चयो त नफ़ीसा शाह जूं ख़िदमतूं ज़िले नाज़मा जे दौर खां जाफ़ोड़ी किरदारु अदा करे ख़ैरपुर जे आवाम जी ॾींहं राति महिनत कई। MNA थियण ते नफ़ीसा शाह ख़ैरपुर में रिकॉर्ड तरक़ियाती स्कीमूं ॾेई ॻोठनि खे शहर ऐं ख़ैरपुर शहर खे मॉडल तालीमी शहर बणाइण में मिसाली किरदारु अदा कयो। नफ़ीसा शाह बेपहुंच ग़रीब माण्हुनि खे इज़त मान ऐं मर्तबो ॾेई ग़रीब अवाम जे दिलनि ते राज कयो आहे। उहो ई सबबु आहे जो ख़ैरपुर में नफ़ीसा शाह जे मॉडल किरदार मां मुतासिर थी परावा बि पंहिंजा थी वञनि था। उन मौक़े ते नफ़ीसा शाह कारकुननि सां गॾु पंहिंजी सालगिरह जो केक कटियो ऐं कारकुन वर्करनि नफ़ीसा शाह खे गुलनि जी वर्खा सां सालगिरह जूं मुबारकूं ॾिनियूं। मेहड़ में पीपी उम्मीदवारनि में इख़्तिलाफ़ न निबरिया। बिलावल भुट्टो पारां मेहड़ अचण ऐं पार्टीअ जे मरकज़ी तौर ज़िले क़यादत अॻवाननि में इख़्तिलाफ़ ख़तमु न कराए सघी। पार्टी पॉलिसियुनि सां इख़्तिलाफ़ रखंदी पीपीअ जी नाराज़ अॻवान मेहड़ के एनशा जे क़ौमी तक NA 227 ते आज़ाद उम्मीदवार मोहंदर ख़ान बोड़ो इलेक्शन विढ़ण जो असूली फ़ैसिलो कंदे इलेक्शन मुहिम जो आगाज़ करे छॾियो। NA 227 ते आज़ाद उम्मीदवार तौर इलेक्शन विढ़ंदड़ मोहंदर ख़ान बोड़ो मेहड़ में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मेहड़ के एनशा में मसला आहिनि। गुज़िरियल 15 सालनि में को बि अवामी भलाई जो कमु नाहे थी सघियो। शहरनि में सफ़ाई नाहे। मेहड़ के एनशा खे ॿोड़ायो वियो। हिकु मामूली रोण खे बंदि न करण सबबि ॿिन्हिनि तालुकनि जे शहरनि ऐं ॻोठनि खे ॿोड़ाए फसल तबाह करे मेहड़ के एनशा खे अरबनि रुपयनि जो नुक़सानु ॾिनो वियो। पार्टी क़यादत खां फसलनि में ग़लती थी आहे। पार्टी कंहिं ढॻे या ट्रक जे पोयां लॻाईंदी त असां उन जे पोयां न लॻंदासीं। ॿिन्ही तालुकनि जे ख़राब हालत ॾिसी आज़ाद उम्मीदवार तौर इलेक्शन विढ़ण जो असूली फ़ैसिलो कयो आहे। अवाम चूंडियल नुमाइंदनि खां संदनि कारकर्दगी बाबति पुछाणो करे त मेहड़ जी तालीम सिहत आबपाशी तोड़े म्यूनिसिपल समेत ॿिया इदारनि जी ख़राब सूरत हाल छो आहे। हिन चयो त इलेक्शन में खटी अवाम जी बहितरी लाइ कमु कंदासीं। इदारनि खे बहितर कंदासीं त जीअं माण्हुनि जा मसइला हल थी सघनि। हिन चयो त असां पंहिंजूं ॻाल्हियूं पार्टी क़यादत ताईं पहुचाईंदासीं। अवाम 8 फरवरी ते बुर्श जे निशान ते ठपो हणी असांखे कामयाब करे। हिन चयो त सुभाणे खां भरपूर इलेक्शन मुहिम शुरू करे रहिया आहियूं। उमेद आहे त अवाम असांखे वोट ॾींदो। सेक्रेटरी रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई। पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां NA 208 ऐं PS 38 ते नामज़द उम्मीदवार सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह ऐं ग़ुलाम कादिर चांडियो जिन जे मान में सैयद एहसान शाह पारां सैयद हाउस ते कार्नर गॾिजाणी मुनक़द कई वई, जंहिंमें इलाइक़े जे मोअज़्ज़िज़नि समेत PP वर्करनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मेज़बाननि पारां आयल महिमाननि खे लुंगिन अजरकनि ऐं सिंधी टोपियुनि जा तोहफ़ा पेश कया। कार्नर गॾिजाणी खे ख़िताब कंदे मथियनि महिमाननि ग़ुलाम कादिर चांडियो ऐं सैयद शायान शाह अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे चयो त असां पंहिंजे दौर में रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया आहिनि, जंहिंजो सबूत हिते जा रोड रस्ता तालीम ऐं सिहत जा मर्कज़ आहिनि। हिननि चयो त जेकॾहिं हिकु भेरो ॿीहर हिते जी अवाम असांखे कामयाब करे त ख़िदमत जो मौक़ो ॾिनो त इंशाअल्लाह रहियल कम ऐं स्कीमूं मुकमल कंदासीं। उन खां अॻु सैयद एहसान शाह आयल महिमाननि खे आजियाणो पेश करे खेनि मोन्टन समेत मुकमल सहकार जो यकीन करायो। उन मौक़े ते ग़ुलाम शाह लगारी, नूर अहमद लाखो, निसार अहमद खेड़ो, आज़ाद अली जोखियो, अली हैदर शाह, हाजी उबैद चांडियो, फतह मोहम्मद पाई, वरियाम खान पाई, मोहसिन लाखो, लतीफ़ मल्ला, इमदाद मल्ला, अली बख्श मल्ला ऐं साबन मल्ला पिणु शरीक हुया। सेक्रेटरी रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई। ग्रेंडिन डेमोक्रेटिक अलाउंस पारां NA 208 ऐं PS 38 ते नामज़द उम्मीदवार सैयद ज़ैन शाह चयो आहे त मुख़ालिफ़नि पारां आम माण्हुनि ख़ासि बेराड़ी जे माण्हुनि खे दड़का दहमान ॾेई खेनि PP मुख़ालिफ़ कार्नर गॾिजाणनि या वर्क करण खां रोके रहिया आहिनि, जेका संदन ज़हनी सतह ज़ाहिर करे थी। पर असीं खेनि ॿुधाइण था चाहियूं त पंहिंजनि हरकतनि खां बाज़ अचो। जवाबु ॾियण बि अचे थो ऐं जहिड़े खे तहिड़ो करण बि ॼाणूं था, पर ख़ानदानी तालीम ऐं तरबियत उहो सभु कुझु करण खां रोकींदी आहे। हू मोहम्मद अली जलबानी पारां वार्ड नंबर 3 रखरायल कार्नर गॾिजाणी खे ख़िताब करे रहियो हुयो। हिन चयो त इलेक्शन खे इलेक्शन जी हद ताईं रखो, बाक़ी हिकु ज़हन में ॻाल्हि रखो त GDA या SUB जा कारकुन निधणका न आहिनि। हिन चयो त गुज़िरियल 22 सालनि दौरान हुकुमराननि मुल्क जो पाणू कमज़ोर करे छॾियो आहे। उन करे असीं चाहियूं था त अवां असांजो साथ ॾियो त जीअं मुल्क जी लुटियल दौलत वापसि करायूं। सैयद ज़ैन शाह उहो बि चयो त असां सां मुख़्तलिफ़ महम ख़याल दोस्त ऐं सिंध दोस्त पार्टियूं मुकमल सहकारी आहिनि। इंशाअल्लाह सिंधनि सहकार सां कामयाबी माणींदासीं, पर उहो तॾहिं मुमकिन थींदो जॾहिं अवां 8 फरवरी ते क़ौमी ऐं सूबाई वोट लाइ GDA जे निशान तारे ते ठपो हणंदव। उन खां अॻु मेज़बान मोहम्मद अली जलबानी आयल महिमाननि खे आजियाणो पेश करे खेनि अजरकनि जा तोहफ़ा पेश कया। उन मौक़े ते डॉक्टर मंज़ूर ख़ुश्क, अयूब खोसो, कासिम सूमरो, राशिद अली खुड़ो, मोहम्मद ख़ान गद्दारो समेत कई माण्हू शरीक हुआ। जूही अहमद रोदनानी, रिपोर्टर, हक़ न्यूज़। असां
MPA सालिया शाह जिलानी खे अर्सा कयूं अयूब डायरी कॉलोनी जो ट्रांसफार्मर गुज़िरियल 8 महीननि खां सड़ियल आहे। केर बि मालिकी करण लाइ तयार न आहे, न वापडा वारा, न पाड़े जा चङा मुड़ुस, न असां चूंडियल नुमाइंदा। छो असां इंसान आहियूं, बाक़ी वोट जे वक़्तु असां तव्हांखे यादि आहियूं। असांखे बिजली पाणी गैस अमन अमान ॾियो। 2 महीनों आहे ट्रांसफार्मर में न लॻल आहे। छोकिरा बिल ये सब बिल सब पेड इन हर 6 महीने लगातार बिल था आया सब पेड कयूं पिया था, पर अलहमदुलिल्लाह अञा ताईं ट्रांसफार्मर लॻो न आहे। बिजली जा बिल अचनि पिया था। असांखे हुकूमत खे सिंध हुकूमत सां असांखे मुतालबो आहे त असांखे पंहिंजो नओं ट्रांसफार्मर ते लॻाए ॾियनि ताकी असां बिजली ॿारे सघूं। बाक़ी त तक़रीबन 6 महीने 15 सालनि में पीपी छा ॾिनो आहे? पीपी तक़रीबन कुझु कोन ॾिनो आहे न। केतिरी तव्हां ॾिसो पिया त हालात आहिनि हितां जा। हे हितां कूज आहे, हिते ढेर ॾिसो, ढेर लॻा पिया आहिनि। हिते का साफ़ सफ़ाई बि न आहे। ॾिनो त कुझु कोन अथसि। હવે आख़िरकार जेके ग़रीबनि जा जेके मेन सोर्सिस आहिनि, जेके ॾेई था सघनि, जेके बिजली आहे, पाणी आहे, हुननि मां बिजली त ॾियनि। बिल पे कनि पिया था ग़रीब माण्हू, पर ट्रांसफार्मर लॻल न आहे तक़रीबन 6 महीने। तव्हां छा मुतालबो आहे? असांजो मुतालबो आहे त असांखे ट्रांसफार्मर हणी ॾियनि ताकी असांजा ग़रीब माण्हू बिजली ॿारनि, ॿार बच्चा मच्छरनि में पिया आहिनि। भला बिजली त ॿारनि, जेको मेन जेके सोर्स आहिनि उनखे त आवाम ग़रीब आवाम खे त ॾियनि। तव्हां ॿुधायो। रा बिजली कोन्हे असां वटि। 8 महीना थी विया आहिनि असां वटि बिजली कोन्हे। असां बिल पियारियूं था। ऐं ॿियो वरी इहो जो असां वटि पाणी बि कोन्हे। पाणी वारो असां वटि मुतालबो आहे, पर हाली हुनखे असां परे करे असां हिन जी ॻाल्हि चऊं था त असांखे ट्रांसफार्मर खपे। ट्रांसफार्मर असांखे 8 महीनो आहे, असांखे ट्रांसफार्मर कोन्हे। ॿियो वरी इहो त असां माना बिजली असां बिल पियारड़ माण्हू आहियूं। असां वटि मीटर आहिनि, भली तव्हां हलो असांजा मीटर तव्हां ॾिसो, सम्झियो। तव्हां छा मुतालबो आहे? सर असांजो मुतालबो आहे 2-3 आहिनि, पर पोइ भला 2 खनि ॿुधाईंदो। यार ट्रांसफार्मर खे 6 महीना थी विया। नौशिरो फिरोज रिपोर्ट जुल्फकार अली तगर। नौशिरो फिरोज भरसां गोट मेवो खान चांडियो जो रहवासी नसीर अहमद ठारू शाह पुलिस जे ज़ुल्मन खान तंग थी करे नेशनल प्रेस क्लब पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मीडिया खे ॿुधायो त 7/12/2023 ते SHO ठारू शाह गुलाम शबीर दलवानी वॾो मुंशी नवाब खान डायरी पुलिस कांस्टेबल शाहिद कलोड़ो पुलिस अटाला साण करे मुंहिंजे घर ते चढ़ाई करे मूंखे ज़बरदस्ती खंबे खणी विया ऐं मुख़्तलिफ़ जॻहनि ते रखी तशद्दुद कंदा रहिया। बार पैसनि जी घुर कंदा रहिया ऐं चयो त पैसा ॾे वरना तोखे हौफराई कंदासीं, जॾहिं त थाणे ते को केस बि दाख़िल न आहे। बिला जवाज़ गिरफ़्तार कियो वियो आहे, जॾहिं त SSP नौशिरो फिरोज जे हुकुम ते कुझु ॾींहं पहिरियां आज़ादु कयो वियो। हाणे मूंखे ठारू शाह पुलिस मां जान जो ख़तरो आहे। मां IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद सेशन जज SSP नौशिरो फिरोज ऐं ॿियनि वसवारनि इदारनि खां मुतालबो कंदे चयो त SHO ऐं ॿियनि पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ नोटिस वठी इंक्वायरी करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमन। गुज़िरियल ॾींहुं हैदराबाद पुलिस पारां राशिद मला खे ड्रामाई तरीक़े सां क़तल करण ख़िलाफ़ सिजावल में पब्लिक पार्क लग रोड ते मला बिरादरी तरफ़ां धरणो हयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि पारां SSP हैदराबाद ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई, जॾहिं त राशिद मला जे खून सां इंसाफ़ करण राशिद मला जे हैदराबाद में पुलिस वड़ी रकमाल फैमिली जी आज़ादी लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जे सदर फिरदौस अज़ीज़ मेरवर आकाश बाघल अब्बास मला बशीर मला मक़तूल जा वारिस बार एसोसिएशन सिजावल जो सदर लियाकत अली जमारी STP सिजावल जो अॻवान गुल हसन रिंद मजीद चंडानी तोड़े ॿियनि जी अॻवानी में धरणो जारी आहे। धरणे में मला बिरादरी समेत सियासी समाजी शिरकत कई।